areas. You are watching 12 PM Bulletin. पाकिस्तान में कोरोना जी नई लहर जा नुमाया आसार। NCOC सरबराह तरफां कोरोना का बचाव लाए एहतियाती उपाम ते अमल जी अपील। वफाकी वज़ीर असद उमर पंहिंजे ट्विट बयान में चयो आहे त मुल्क में कोरोना जी नई लहर जे आगाज़ जूं वाज़े शाहिदियूं आहिनि। कराची में ओमिक्रॉन वेरिएंट जे केसिस में वाधि थी रही आहे। लाहौर ऐं इस्लामाबाद में भी ओमिक्रॉन जे केसिस में वाधि रिकॉर्ड। कोरोना खां बचण लाइ मास्क पाइण बेहतरीन तरीक़ो करार। काज़ी अहमद वेझो नवाब वली मोहम्मद में 800 एकड़ ज़मीन ते बासरनि जे मुबैना कब्ज़े बाद पैदा थियल तकरार जे निबेरे जो ॾींहुं। सर्किट हाउस नवाबशाह में मीर मंज़ूर पंवर जी सरपंची हेठि जिरगो थोरी देरि में शुरू थियण वारो। जिरगे में कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ मक़ामी माण्हुनि जी नुमाइंदगी सैयद ज़ैन शाह ऐं ॿिया कंदा। कब्ज़े जे इल्ज़ाम हेठि आयल धुर तरफ़ां PP अॻवान इस्माइल लाहिरी, सालिम ज़रदारी ऐं मेहान ख़ान रिंद शिरकत कंदा। नवाब वली मोहम्मद वासिन ज़मीन ते बासरनि जे मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ तहरीक हलाई हुई। सखर जी सिविल अस्पताल में नर्स जो वेस ओढ़े मरीज़ औरतुनि खां फुरलुट ऐं चोरी जी वारदातुनि जो इंकशाफ। नर्स जो वेस ओढ़ियल अणियातल औरत मरीज़ खे बेहोशीअ जो इंजेक्शन लॻाए सोनियूं वालियूं चोराए वई। रोड़ी वासण हमीदा खे वियम लाइ सिविल अस्पताल सखर में दाख़िल कयो वियो हो। मुतासिरा औरत जो चवणु आहे त हिकु मुबैना नर्स इंजेक्शन लॻाइण बाद पेशाब टेस्ट जे बहाने सां बाथरूम वठी वई, जिते थोरी देरि खां पोइ हू बेहोश थी वई। होश में अचण बाद खेसि ख़बर पई त कन में सोनियूं वालियूं ई न आहिनि। अस्पताल इंतज़ामिया मामले जी जांच शुरू करे छॾी। पुलिस खे बि इतला ॾिनो वियो। कराची जिले के शाह लतीफ़ टाउन में फोरन ऐं सिक्योरिटी गार्ड्स जी फायरिंग दौरान मार्जिबल मासूम निंगरी। हरमैन केस जो मुख्य जवाबदार शहदादपुर मां गिरफ़्तार। पुलिस मौजब जवाबदार शबीर जखरो जी गिरफ़्तारी बाबत कराची पुलिस के आगाह कयो वियो। ऐं नवाबशाह भरसान दौड़ रोड ते पेट्रोल पंप जे माठ मां मुबैना तौर फुर जी कोशिश दौरान फायरिंग। माठ मालिक सलीम रहमानी ऐं हिकु मुबैना पोरू मारिजी विया। फायरिंग जी ॾेवट में माठ मालिक जो भाउ बि मरणी। टाइम न्यूज़ वाक़े जा CCTV फुटेज हथ करे वरिता। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां हमीर शेख। हेडलाइन्स अमन थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।